अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो ईमान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि जे पंहिंजो मज़हब मटाए अबे ॾाॾे जी थो मसरत हटाए वरी पीर दस्तगीर खां थो पाड़ू पटाए हले वस मुंहिंजो तॾहिं संदवा कटाए कारनि था कई वेठा खानदान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो ईमान ॾिसां थो। अफ़सोस आहे इहो थो ज़मीर विकामे हट ते ॼण कोई थो खीर विकामे बंदो बे अकुल थो बे पीर विकामे ॼण पंसार हथां पियो थो पनीर विकामे हिर्स ख़ातिर बणियो आहे हैवान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो ईमान ॾिसां थो। वॾा ॾिठम हिते वहिंवार वधी विया मज़हबी आहिनि तकरार वधी विया कूड़नि जा हिते किरदार वधी विया रोज़ शब आहिनि आज़ार वधी विया था माण्हू विढ़ाइनि केॾा मुस्लमान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो ईमान ॾिसां थो। हिर्स में वेठा ही हाल विञाए लोभ ते वेठा लाल विञाए सॼी उमिरि जा वेठा साल विञाए आख़िर छॾियाऊं पंहिंजा अफ़ाल विञाए निभाग जा हिननि खे मां निशान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो ईमान ॾिसां थो। अली मोहम्मद आहियूं आका जे सहारे बुॾियूं ॿेड़ियूं बाज सां ताहा पियो तारे चिंजणी हलंदो चाह सां मदनी खे पुकारे ज़ईफ़नि जो ज़ामिन ईंदो वाग हित वारे मददगार मदनी महिरबान ॾिसां थो। अजब अज जो ही इंसान ॾिसां थो पैसनि ते खपाए पंहिंजो